हिकिड़ो माण्हू ॾेखार जंहिंखे इम्तियाज़ चांड जे वाइस सां हक़ु मिलियो हुजे, मां इम्तियाज़ चांड जा पेर धोई पीअंदुमि। ग़ज़लियूं करण मूंखे को मज़ो न ईंदो आहे। असल में मुंहिंजी हुन माईअ सां जंग थी हले। हुन मूंखे चयो तूं फ़ोन बंदि कर, मां तुंहिंजी आवाज़ तक ॿुधणु नथी चाहियां। असां बि वरी ख़ानदानी अना परस्त आहियूं न। मां चयोमांसि हे वाइस सॼी सिंध ॿुधंदी ऐं शौक़ सां ॿुधंदी। पोइ हाणे असां फाता जी जंग आहियूं ऐं हारायल जंग जो माना केदी आहे। हाणे त वरी हुनजो नालो खण न, वरी FIR ॾे भॼंदा त फहद कुरैशी असांखे गारियूं थो ॾे। यार हाणे FIR वारो कहिड़ो मुंहिंजो को नंढो मामो आहे जो मां हर भरू उन्हनि खे वेठो चवां। यार FIR खे ख़बर न आहे। हिकिड़े माण्हूअ खे का शइ हिकिड़ी टिकटॉक ते आई, अगरि मूंखे पसंदि आई, मां पंहिंजा कमीना पिया ख़्याल पेश कया। हे लाड़काणे जो सहाफ़ी थी, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, जेको गुज़ारे वियो। गुते ते बीठा हुआसीं, उहो आयो चई मां ॾिसो हे रमज़ान में बि गुतो खुलियो पियो आहे हीअं हूअं। मां चयोमांसि हिकिड़ो मिंट सब्र कर, मां सिगरेट पियो फूकियां। मां सब्र कर, ॿ आदिया खणी टिकाए ॾेखारियो मां हाणे भर न बाबा, असां हिते मिलंदासीं न यार। असां कहिड़ो कमु को मां तस्वीर टोपियूं खपाईंदो आहियां रेशम गलीअ में जाए जनाबाग चौंक ते। अवाम छा आहे, अवाम मूंखे बि चाहे थो पोइ यार मां गारियूं थो कढां। अवाम खे छा आहे, अवाम खे हिकिड़ो माना नओं तबचिरो खपे। 2-3 ॾींहंनि खां पोइ ॿियो बेसरो सुंगर पैदा थींदो, माशूक शर विझी वेंदो। मीडिया ते ॾिठो पियो न त जेला हुनखे गिफ्ट कई आहे ऐं काफ़ी शादियुनि जे प्रोग्राम में हुनखे दावत ॾिनी थी वञे। फुल प्रोटोकॉल में हुननि खे वठियूं था अचनि त बाबा असांजे इवेंट ते जेके हुनखे शादीअ जे प्रोग्राम में घुरंदा हुनजी औलाद न थींदी। मिलाए करे ATC जो, सिविल जो या हुन खां अलावा ॿिए कंहिं जूं कहिड़ियूं बि FIR मिक्स में टोटल फिगर केतिरो थो बीहे जेके फहद कुरैशी जे मथां FIR थियल आहे। तव्हां त वाह धोती खोलियो था, सफ़ा धोती खोल रहा है ये आदमी। अस्सलाम वालेकुम ख़वातीन व हज़रात, तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद ख़ान। नाज़रीन गिरामी, अॼु असां सां जेका शख़्सियत मौजूदु आहे उन खां बख़ूबी काफ़ी माण्हू वाक़ुफ़ु हूंदा। हिन अंदरूनी सिंध में सुञातो वेंदो आहे फहद कुरैशी खे एज़ अ रोस्ट, एंड हर उन शख़्सियत खे रोस्ट कंदो आहे जेको सोशल मीडिया ते फेमस हूंदो आहे। ऐं हीअ अॼु जो वीडियो स्पेशली जेके छोकिरियूं आहिनि वूमेंस, हिन वीडियो खे स्किप करे छॾियो। उन खां अलावा जेके ॿार, नंढा ॿार नाबालिग आहिनि, उहे हिन खे स्किप करे छॾियो। छो जो अॼु जो वीडियो स्पेशली थोरो ड्रिगो थियण वारो आहे फहद कुरैशी सां। उहे सवालात कंदासीं, शायदि खोड़ माण्हू हूंदा जेके ॼाणण जी कोशिशि कंदा हूंदा फहद कुरैशी जे लाइफ जे बारे में। तो ही ड्रिगो थोरो इंटरव्यू थियण वारो आहे, सो अचो त फहद कुरैशी सां स्पेशली इंटरव्यूज़ कयूं था लाइफ जे अबाउट। त फहद कुरैशी जी ही जेका जर्नी आहे सोशल मीडिया ते वाइस वायरल थियण जी, इहा जर्नी कीअं थी? छा तव्हां पहिरियां सोचियो हुयो त ही वीडियो तव्हां जेको वाइस छॾियो था इहो एतिरो फेमस थी वेंदो ऐं आवाम एॾो चाहींदो हिनखे? थोरो हुयो पंहिंजो को ज़ाती मैटर, वो बताऊंगा नहीं वरना CBI पकड़ेगा मेरे को। समझे वा? पोइ थोरो हुयो अंदरि हुयासीं त कंहिं मामले में शायदि मां नेक माण्हू बि आहियां न, त वीडियो हिकिड़ो माना दोस्तनि खे मां मैसेज कयो। मां चयो यार मां यको अंदरि आहियां, मर्दानगीअ जो इशू आहे। माना मर्दानगीअ में ख़बर नथी पए त मां बचो आहियां। वयुमि 6-8 महीना हिकिड़ो माना किनियूं शिकिलियूं ॾिसी माण्हू ज़रज़लील थिए। हुननि मूंखे वीडियो मोकिली, हुन जी छोकिरी जेका आहे नालो नथो खणा, मां बि लंबे चकर में सम्झंदो हुउमि, उनजी वीडियो मोकिलियऊं। वीडियो जो मोकिलियऊं त असांखे भाई इहा तन बदन में आग लॻी वई। मां चयो भेण वाक़ई मर्द आहियां। पोइ उनजे करे वरी जेको आहे सो दोस्तनि चयो यार तूं वाक़ई मर्द आहे, टेंशन न वठि, तूं माना निकिर त पोइ ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। हाणे वाइस थी वियो हिकिड़ो इंसानु नशनि में करे विधो हुई। हाणे उन वाइस खे भाई एतिरो को माण्हुनि फैलायो आहे, ठीक ठाक ते वटि मुंहिंजी ID बि कोन्हे, इहे मोबाइल जेब में पई थी, तूं मोबाइल मुंहिंजी चेक कर, मुंहिंजी ID बि कोन्हे। अच्छा, जेके हे वायरल थियनि था, इहे वायरल कीअं थींदा आहिनि? तव्हांजी संगत वायरल कंदी आहे, इन जो थोरो कीअं आहे ॿुधायो? कुझु दोस्त आहिनि एडिटर, उहे एड आहिनि ग्रुप में। अच्छा, उन्हनि खे जेको आहे सो ग्रुप में कंहिंखे ज़लील करणो हूंदो आहे न, त असां आधियो पी उनजो फोटो ईंदो आहे त पोइ अचानक आवाज़ अची वेंदा आहिनि। शैतान जा प्रस्तार बि आहियूं, अचानक आवाज़ अची वेंदा आहिनि, माना हिनखे हीअं चओ ऐं कामयाबु वेंदा आहियूं। बसि पोइ उहे अची वेंदा आहिनि, चई वेंदा आहिनि, वरी हो पंहिंजे लाइ वीडियो ठाहे अपलोड कंदा आहिनि। मुफ़्त में फेम मिले थो त महिनत त मां ज़िंदगी में न कई आहे कॾहिं। कंदा आहियूं, वीडियो ठही वेंदी आहे, ख़बर पवंदी आहे सुभाणे टिकटॉक ते फारियो ते थी हले। इम्तियाज़ चांडियो सोशल वर्कर आहे सिंध जे लाइ, काफ़ी हुन जा अहिड़ा वीडियोज़ आहिनि फेसबुक ते जेको सिंधी मज़लूम लाइ बि आवाज़ु उथारींदो आहे। त फहद कुरैशी खे इन जे अगेंस्ट ॻाल्हाइण लाइ इम्तियाज़ चांडियो खे कंहिं पैसा वैसा ॾिना हुया? यानी मुंहिंजो हुन सां को ज़ाती मैटर कोन्हे को, ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा त हो ॻाल्हाईंदो आहे सरदारनि खे, मुंहिंजो को शर साहिब सां बि हिसाबु किताबु कोन्हे, न ई चांडे साहिब सां को हिसाबु किताबु आहे। छो त मां कुरैशी आहियां, हो ॿी क़ौम जा, त सरदारी लेवल जो वरी पंहिंजो हिसाबु किताबु हूंदो आहे। त मां सरदार चांडे खे हिकिड़ो माना
एज़ अ ह्यूमन बींग इंसान ज़ात जे करे हुनखे मां चाहींदो आहियां। अच्छा ईअं न आहे त को हुनजे फ़ैसिलनि ते मुंहिंजो कोई इख़्तियार आहे या हुनजे पर्सनैलिटी ते मुंहिंजो कोई इख़्तियार या मूं ते को थोरो कयो आहे हुन या मुंहिंजो किथे को व्याज जो पैसो फाथल हुजे जेको हुन फ़ैसिलो ॾेई मुंहिंजे हक़ में कयो हुजे जो मां हुनजो परस्तार हुजां। न, इम्तियाज़ चांडे खे ॻाल्हाइणो आहे त ऑन द स्पॉट ॻाल्हाए। अच्छा ॿाहिरि मुल्क में वेही जेस में विदेशी हाथ है, ॿाहिरि मुल्क में वेही तूं बकवास करें सुठी ॻाल्हि त न आहे न। तूं हिते अची ॻाल्हाए आम्हूं साम्हूं ॻाल्हाए। अगरि ॾिसो न मिल्कियत हे रईस आहिनि या हिकिड़ा 9 लखी नवाब आहिनि, उहो हुनखे पंहिंजे अलाह ॾिनो आहे, तूं न ॾिनो आहे जो तूं हुन ते तनक़ीद पेशी थो करी। ठीकु आहे, बाक़ी वॾेरो ज़ालिम हुजे या ईमानदार हुजे उहो हुनजो पंहिंजो ज़ाती पेशो आहे। इम्तियाज़ चांडियो जेको कमु कंदो आहे फलाई कमु कंदो आहे, सोशल वर्क कंदो कहिड़ा आहे, फलाई कम कया अथई? जेके अवाम खे हक़ न मिलंदा आहिनि उन्हनि लाइ आवाज़ उथारींदो आहे। कहिड़ो हिकिड़ो माण्हू ॾेखार जंहिंखे इम्तियाज़ चांड जे वईस सां हक़ु मिलियो हुजे, मां इम्तियाज़ चांड जा पेर धोई पीअंदुमि। अच्छा साईं बकवास त कोई बि करे सघे थो। हिते बाबा हे पाकिस्तान आहे यार, हिते हक़ु मिलण लाइ माण्हूअ जी उमिरि गॾिजी वञे। असांजे ॾाॾे जो केस चलो ई असांजे कंहिं हमराह ते हिन महिल ताईं हाणे उहो मां लोड़ियां थो वेठो, ॾाॾो मरियो पीउ मरियो मुंहिंजे कंध ते उहो केस अञा हले थो। त हाणे फलाई मुंहिंजे लाइ हिकिड़ी चङाई कई अथई इम्तियाज़ चांडे जो, मां इम्तियाज़ चांडे जी भलाई कयां भाऊ? ॿुधाए मूंखे, भलाई करणी आहे त तोखे पावर में अचिणो आहे, पावर में रही करे तूं भलाई कर। बिना पावर जे त माना ईअं आहे न, ॼण कुतो हिकिड़ो भौंके ऐं माना मालिक खे हाथी चले बाज़ार और कुते भौंके 1000, ईअं थोरी आहे। कारोबार कहिड़ो आहे? फ़हद कुरैशी छा कंदो आहे पर्सनली? इहो माना हिन में आहे कॉन्सर्ट में कोई अगला क्वेश्चन। नेक धंधो त माना वर्कशॉप बि आहे, ज़मीन बि आहे पंहिंजी, माशाल्लाह रोज़ी घर जी हितां हलंदी आहे, सम्झाई? बाक़ी हाणे कुझु सुठा धंधा बि आहिनि, उहे हिडन आहिनि, उहे वरी लिक छुप में हुजनि त भलो वरना CBI पकड़ेगा न मेरे को। सिंध जो बशीर ख़ान कुरैशी, उन्हनि जो तव्हां सां कास्ट में सिर्फ़ु मैच थिए थो या रिलेटिव बि तव्हांजो आहे? मुंहिंजो वालिद साहबु हुननि जो मामो आहे। अच्छा ठीकु आहे, हुननि जी जेका अमड़ आहे बशीर ख़ान जी, उहा मुंहिंजी पुफी थिए। सही आहे, त पाण बि आहियूं हुननि सां टच में, वरी मुंहिंजो रिश्तो बि उतो ई थियल आहे। ठीकु आहे, पर बशीर ख़ान ताईं उन खां पोइ वरी पंहिंजा धागा थोरा कचा थी पिया आहिनि। बाक़ी इहो आहे नफ़रत त कंहिंसां बि कोन्हे का, असां सां नफ़रत कनि था त भली कनि, फ़र्क़ु नथो पए। इज़तूं त अलाह जूं आहिनि न जानी, जंहिंखे वणेसि इज़त ॾे, जंहिंखे वणेसि नफ़रत ॾे। बाक़ी इहो आहे, मूं जेको बि ॻाल्हायो आहे पंहिंजे जिगरे ते ॻाल्हायो आहे। अमड़ चयो बचपने में थोरो कंहिं हरकत में हुयासीं, बचपन खां हरकती आहियूं न, त कंहिं बिजली जे तार में हथ विधो ते करंट बि आयो, न बि सड़ी आहे। अम्मा खे मां चयुमि, मां चयो त मां मरंदे मरंदे बचो आहियां, त अम्मा मूंखे इहे लफ़्ज़ चया, चई जे मरणो हूंदे त मरी वेंदे फ़हद कुरैशी जी राइश किथे आहे? जेकॾहिं हुन जा परस्तार हुन सां मिलणु चाहिनि त किथे मिली सघंदा? शैतान त विसविसाई विझी सघे थो न, शैतान सां मिलण जी ख़्वाहिश कीअं ॾेखारी आहे कॾहिं? मां त विसविसा विझंदो आहियां। बाक़ी हाणे मिलंदासीं त क़यामत में, बाक़ी हाणे हिते मिली मूंसां छा कंदा? महिमान नवाज़ मां आहियां कोन, मूं ॾे अचो कोन, सम्झी वा? चांहि जी सबील असां वटि हलंदी न आहे, अलाह खे मुंहिंजो खीर भी मना मिलावटी आहे, हर भुर चांहि बि ज़लील थियूं, शाम को दारू पीते हैं मस्त रहते हैं, बात खलास। तव्हांजी पर्सनल लाइफ आहे त उन में तव्हांजी तालीम कहिड़ी आहे, या कॾहिं कंहिं जॉब में विया अप्लाई करणु त मां जॉब कयां? यार नौकिरी मूंखे लॻंदी आहे नौकर, पोइ कहिड़ी बि हुजे, मां आर्डर जो ग़ुलाम न आहियां। मां ग़ुलाम मुल्क में पैदा ज़रूरु थियो आहियां, बाक़ी मुंहिंजे दिलि करे ग़ुलामी क़बूल न कई आहे, पोइ कंहिंजी बि हुजे। वालिद साहब असांखे माना भली कुझु बि कोन ॾिनो हुजे एतिरो, पर हाणे पंहिंजो एतिरो आहे जेको माना सुभाणे वालिद साहब जीअरो त न आहे, जे जीअरो हुजे हा त हुनखे ॿुधायूं हा त तुम हो हम में, बाक़ी पानी कमे। पोइ मां पढ़ियो आहियां हिते लाड़काणे में, हे शम्स स्कूल जी मुंहिंजी पढ़ाई आहे हितां जी, शम्स स्कूल जी। माना सम्झो त 8 खां पोइ उहो ई किताबु हलियो आहे BCom ताईं, पर हुन में को सुवाल जवाबु न मिलंदो, शेरो शाइरी आबदा या कलाम पंहिंजूं थोरी माना जंग बंग ठाहींदो हुउमि कापियुनि में, इसराइल विड़े थो माना फलस्तीन, इहो असांजी कापियुनि में खिट खिट मिलंदा ई। अच्छा, फ़हद कुरैशी खे कॾहिं सचो इश्क थियो कंहिंसां? हर चवंदा आहिनि त को अहिड़ो वणु न आहे जंहिंजी पाड़ न हुजे, त तव्हांखे कॾहिं को सचो इश्क थियो? 2010 में मुंहिंजे भेण जी शादी हुई, जेका ॿुधंदी उहा वॾियूं गारियूं ॾींदी। ख़ैर हुयो सिस्टम हुन सां, सम्झई? इहो आहे त माण्हू आहे जंहिंखे मां हथ बि कोन लाथो, न त मुंहिंजी नेचर जी, आप मेरे नेचर को अच्छे तरीक़े से जानते हैं, सम्झी न? पोइ अमां चयो हुयो त हिन सां जेको आहे सो माना कहिड़े क़िस्म जो सिस्टम दी, मां अमड़ खे मुंहिंजो हिन सां सीरियस इश्क आहे, मां हिनखे हथु लाहींदुसि कोन।
ठीकु आहे। बाक़ी आहे हक़ हुकूक में अचे थी त पोइ हाणे औलाद कढणु या हिकिड़ो माना हिकिड़ो शरई फरीज़ो आहे, पोइ हुन सां हुयो इश्क। हुनखे वरी इहा तलब हुई त मूंखे नौकिरी कोन्हे, हुन टाइम मूंखे नौकिरी न हूंदी। हाणे जेतिरो हुनजो मुड़ुसु कमाईंदो हुन खां ॿीणो मां कमाईंदो आहियां। ॻाल्हि सिधी आहे न। असां सां माना उहो फिल्म जो सीन थी वई, नसीब फिल्म वारे गोविंदा आयो छा कजे। बाक़ी इश्क त हर कंहिं कयो आहे, असांखे बि आहे, हुयो, हाणे न आहे। हे मुंहिंजो वॉइस जेको आहे न, मुंहिंजो जेको जेके मां लफ़्ज़ पेश कंदो आहियां या हे आवाज़ मां छो पेश कंदो आहियां, ॿिए खे ज़लियूं करण में मूंखे को मज़ो न ईंदो आहे। असल में मुंहिंजी हुन माईअ सां जंग थी हले। हुन मूंखे चयो तूं फ़ोन बंदि कर, मां तुंहिंजी आवाज़ तक ॿुधणु नथी चाहियां। असां बि वरी ख़ानदानी अना परस्त आहियूं न। मां चयोमांसि हे वॉइस सॼी सिंध ॿुधंदी ऐं शौक़ सां ॿुधंदी। पोइ हाणे असां फाताही जंग आहियूं ऐं हारायल जंग जो माना क़ैदी आहे, पोइ पंहिंजे घर में भटके सोचींदो हूंदो त काश हुन शख़्स सां मां मिलां न न छो त इश्क जी शादी वरी सुभाणे गिची में पइजी वञे हा। हीअं त अरेंज मैरिज आहे, हिन सां हिसाब किताब बि न आहे, जीअं वणे माण्हू हिसाब किताब हलाए सघे थो। इश्क जी शादीअ में वरी ग़ुलामी करणी पवंदी आहे न, पोइ हिन जे करे। सिंगर आहे जंहिंजो आवाज़ सुरीलो बि आहे, माशूक शर, उन जे लाइ तव्हांजा कहिड़ा रिमार्क्स आहिनि, छा चवणु चाहींदो? तव्हांजो को ख़ानदानी प्रोग्राम हुजे न को तोर बोर जो, हुनखे अवाम एॾो चाहे थी। अवाम छा आहे, अवाम मूंखे बि चाहे थो, पोइ यार मां गरियूं थो कढां। अवाम खे छा आहे, अवाम खे हिकिड़ो माना नओं तबचिरो खपे। ॿ टिनि ॾींहंनि खां पोइ ॿियो बेसरो सिंगर पैदा थींदो, माशूक शर विझी वेंदो। हाणे तव्हांखे लॻे थो त इहो को सोडल फ़क़ीर जे टकर जो सिंगर आहे? न बिल्कुलु। ऐं सोडल फ़क़ीर मिसकिन वीचारो माना परेशान लॻो पियो आहे, हिनखे माण्हू गाॾी था ॾियनि, असांखे कंहिं यूनियन स्टार न ॾिनी आहे। हालत ॾिसो यार, तुंहिंजे डिफेंस में दोस्त आहिनि, इहे त भाॻा अहिड़ा आहिनि की हिन कमाए। सोशल मीडिया ते ॾिठो पियो न त जेल आहे हुनखे गिफ्ट कई आहे, ऐं काफ़ी शादियुनि जे प्रोग्राम में हुनखे दावत ॾिनी थी वञे, फुल प्रोटोकॉल में हुननि खे वठियूं था अचनि त बाबा असांजे इवेंट ते जेके हुनखे शादीअ जे प्रोग्राम में घुराईंदा हुनजी औलाद न थींदी। पुनसक माण्हूअ खे घुरायो था यार, मां अॼु हुन ते वीडियो अपलोड कई आहे, थोरो एडल्ट ॻाल्हाईंदोमांव, बिलर कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी। बेमिसल इंसान हिकिड़ो आहे, बुबे खे ॾाढी मुश्किल निकिती वञे यार, बुबो कुझु थियो आहे। इन खां वधीक त असां था ॻाल्हायूं। मूंखे माण्हू ख़बर थी ज़लील कंदा आहिनि, भाउ दुरानी साहिबु चवंदा आहिनि फ़हद कुरैशी गारियूं थो कढे, फ़हद कुरैशी त केस आहिनि, मनशा थियो वापारी आहे, हीअं फलाण टीर मटी हज़ार बुराई मुंहुं में कढंदा, पर मां ॻाल्हायो त सचो आहे यार। हा टीवी एक्ट्रेस जेके अथई उनजे बारे में हाणे तव्हांजे घर में बि को ड्रामो हलंदो KTN जो या मिसाल को सिंधी ड्रामो, हर को ॾिसंदो आहे। छा चवंदा यार, इहा वॾी का भली माई आहे, छो त पर्दे जे मथां थी अचे, हुनखे हिकिड़ो रोल मिलियल आहे। रूबी अलीअ लाइ बि माण्हू चवंदा वॾी हिकिड़ी शरीफ़ माई आहे। असां वरी शायदि पर्दो ई फाड़े छॾियो आहे। मां चयो हीअं अथव माई बि, ॿुधो त सही न। थोरी देरि मूंखे गार अचे पई, पर मां चवणु नथो चाहियां, इंटरव्यू ब्लर थी वेंदो, सम्झे, हिन जे करे। अच्छा, रूबी अली सां मिलण जी ख़्वाहिश आहे या वाइस छॾिया आहिनि त? ख़्वाहिश असल में ख़्वाहिश ॿिए कंहिं सां मिलण जी आहे। अच्छा, जेब में दम न ईंदो, मुलाक़ात न ई, पैसा गॾु कयां त पोइ हुन सां मिलंदासीं। अच्छा, कहिड़ी शख़्सियत आहे? मूंखे शक जा अथो त उहा ई शख़्सियत हूंदी, पर तव्हां पंहिंजे ज़बानी ॿुधायो त उहा कहिड़ी शख़्सियत आहे जंहिंसां फ़हद कुरैशी मिलण जो ख़्वाहिशमंद आहे? हाणे उहा सॼी सिंध खे ख़बर आहे त मां तबियत जो केॾो भलो आहियां, सम्झी न। तबियत मुंहिंजी हमेशह माना भली रही आहे, तबियत सां कमु कंदा। नालो न खणंदा हुआसीं, असल में छा आहे न त वरी हुनजो नालो खण न, वरी FIR ॾे भॼंदा त फ़हद कुरैशी असांखे गारियूं थो ॾे। यार हाणे FIR वारो कहिड़ो मुंहिंजो को नंढो मामो आहे जो मां हर भरू उन्हनि खे वेठो चवां यार, FIR खे ख़बर न आहे। हिकिड़े माण्हूअ खे का शइ हिकिड़ी टिकटॉक ते आई, अगरि मूंखे पसंदि आई, मां पंहिंजा कमीना पिया ख़्याल पेश कया, जे मां पंहिंजी हिकिड़ी आज़ादु ख़्याल जो इश्तिहार कयां थो त माना मां सुभाणे जेल में हली वियुमि। यार वॾी ॻाल्हि आहे, माना कुझु किया नहीं और जेल में। अच्छा, करंटली फ़हद कुरैशी जे मथां केतिरियूं FIRs आहिनि? सिविल में या ATC में? मिक्स मिलाए करे ATC जो, सिविल जो, या उन खां अलावा ॿिए कंहिं जूं कहिड़ियूं बि FIR मिक्स में टोटल फिगर केतिरो थो बीहे जेके फ़हद कुरैशी जे मथां FIR थियल आहे? तव्हां त वाह धोती खोलियो था, सफ़ा वाह धोती खोल रहा है ये आदमी। ख़ैर जो नेक FIR बि आहिनि, कुझु वरी नाला नामज़द, नाले चढ़ियो चोर बदनाम, कुझु चोरीअ जूं आहिनि, कुझु कीअं आहिनि। असल में छा आहे त वालिद साहिबु असांजो ईमानदार माण्हू हो, पोइ मूंखे थोरो घटि पसंदि हूंदो हो। अच्छा, ईमानदार माण्हू मूंखे घटि पसंदि हूंदो आहे, पोइ घटि पसंदि हो मूंखे। हो मूंखे ईमानदार जे रस्ते ते लाइण पियो चाहे, किथे होटल में बेरो पियो करे, किथे कीअं किथे कीअं। पोइ मूंखे चई ईमानदार जी माना दाल ऐं मानी खाओ त भलो थी। मां चयोमांसि मां हिन दाल मानी लाइ पैदा न थियो आहियां, मां खाईंदुमि तिका, वो बि स्वीट डिश के साथ। हा ॻाल्हि आहे सिधी।
पोइ असां रस्ता पंहिंजा थोरा अलॻि करे विधासीं बाक़ी FIR दफ़ा हर कंहिं ते हूंदियूं ज़रदारी साहब ते बि आहिनि असां ते बि आहिनि कोर्ट जो कमु आहे कोर्ट में जॾहिं कोई गवाह पेश थी इहो चवे त मां फहद कुरैशी खे हेॾो कंदे ॾिठो आहे त मां मुजरिम आहियां अलाह साईं चए थो त शैतान माण्हूअ खे मां डिघो रस्तो ॾींदो आहियां हाणे ॾिनो अथई त भला रसे खे त संभालणो आहे न बाक़ी मज़हब ई पंहिंजो मज़हब परस्त न आहियूं हर माण्हू सां पंहिंजो खिली ॻाल्हाइणो आहे मज़हब खां अलावा बि हुजे छो त जानी ॾिस मुंहिंजी हैसियत न आहे जो मां कंहिंखे हक़ीर सम्झां सम्झे थो मुंहिंजो अलाह ॼाणे थो हे मौलाना साहिब या ज़ाकिर या आलिम इहे चवंदा आहिनि भाउ तव्हां नेक कमु कयो त तव्हां अलाह जे वेझो थींदो त मुंहिंजे अलाह सां बेतकल्लुफ़ जो रिश्तो आहे मुंहिंजो इहो न आहे त मां कंहिं साईं या कंहिं जहिड़ो बंदो तहिड़ो साईं जानी ॻाल्हि आहे सिधी अच्छा टिकटॉक ते कुझु अहिड़ा जेके छोकिरा हुजण जे बावजूदि टे जिन्स जी हरकत कंदा आहिनि त उन्हनि लाइ छा चवणु चाहींदो हज़रत लूत जी क़ौम मां हूंदा छो त इहे माण्हू असांजा त न आहिनि मर्द ठहियो आहे औरत लाइ अगरि जे मूंखे का औरत पसंदि अचे थी त मां पंहिंजो इज़हार ख़्यालु कयां थो ठीकु आहे त हुननि खे वरी मर्दनि में मज़ो ईंदो हूंदो हो मर्देबाज़ हूंदा मतलब आपके कहने का मतलब ये है ये जो मैं सुंदरी के साथ कर रहा हूँ मैं किसी मर्द के साथ करूँ तो माफ़ करना मास्टर मुझे नवाबी शौक़ बिल्कुल भी नहीं है मूंखे नवाबी शौक़ बिल्कुल भी न आहे अच्छा शिकिल मुंहिंजी लोंडेबाज़नि जहिड़ी आहे गाॾी लोंडेबाज़ सेट थियल आहे निकिरंदो आहे वरी सलवार पाए पिस्टल वार में त माण्हू चवंदा आहिनि वॾो ख़ानदानी लोंडेबाज़ हूंदो त बाबा मां मीडिया वारनि खे चवां थो मां हिन फील्ड जो माण्हू न आहियां अच्छा ॻाल्हि आहे सिधी ख़ाली रूप अहिड़ा आहिनि शिकिल अहिड़ी आहे न हाणे शिकिल खे छा आहे भाई शिकिल पोइ माण्हू शिमर सां मिले त ज़रूरी थोरी आहे त उहो इमाम जो क़ातिल थी वियो हाणे मुंहिंजो को कसूर आहे यार ड्रीम छा आहे मुस्तक़बिल में फहद कुरैशी छा पियो करणु चाहे असल में कुझु हले थो पंहिंजनि सां मिल्कियत ते मसालो 8-10 करोड़ मिली हिन बैंक में फिक्स कयां सुकून आहे बाबा डेली ॿ थिया पीऊं ज़िंदगी गुज़ारियां मुंहिंजो हिकिड़ो ड्रीम हूंदो भाई हिते हिकिड़ो मां को मलिक रियाज़ जो संडू आहियां जो मां बिल्डिंगियूं ठाहींदो हुतां या मुल्क खे हिकिड़ो नए एज़ाज़ सां नवाज़ियां हर इंसान में पंहिंजो पंहिंजो जानवर आहे सुम्हियो पियो हूंदो आहे सुम्हियो हिन लाइ पियो हूंदो आहे जो हुनखे ख़ानदानी मजबूरियूं हूंदियूं आहिनि ज़ाल जूं पीउ माउ जूं इज़तनि जूं इज़तूं अलाह जूं आहिनि इंसान खां कहिड़ी इज़त घुरणी जियो शींहं वांगुरु अलाह साईं रूह विधो आहे अलाह साईं कढंदो जॾहिं तुंहिंजो ॾिस न तक़दीर में हिकु शइ लिखियलु आहे दुरानी त भाउ तूं हेसि ताईं पैदा थियो आहे हेसि ताईं मरंदे बिल्कुलु फिक्स आहे टाइम पोइ बाक़ी ड्रिजण छा जो भाउ तोखे हिकिड़ा 4 हथ आहिनि जो मां तोखां ड्रिजां फहद कुरैशी खे अगरि सियासत में कंहिं पार्टी जे तरफ़ां टिकट मिली वञे या ऑफर अची वञे त तव्हां असांजी पार्टी खे जॉइन कयो पीपल्स पार्टी पैसा अच्छा ही पूरी सिंध जेका आहे पीपल्स पार्टी जे अगेंस्ट आहे तव्हां पीपल्स पार्टी खे पसंदि कयो था या सिर्फ़ु ॿियनि शयुनि जे करे तव्हां हुनखे पसंदि कयो था यानी ॻाल्हि असल में इहा आहे जंगल में रह के शेर से बेर नहीं लेने का हाणे सियासत जो शेर आहे ज़रदारी साहब अच्छा तव्हांखे मौजूदु आहे तव्हांजे सॼी सिंध में अगेंस्ट आहियो पोइ बि हुननि जी पार्टी खटे थी न खटे थी बिल्कुलु तो पैसा चलता है ना त ॻाल्हि सिधी आहे जेको वक़्त जो हाकिम आहे हुनजी सलामी त करणी पवंदी न पोइ हाणे हिलाल ते हराम ते वो तो मेरा रब जाने उहो अलाह ॼाणे बाक़ी इहो आहे असांजा वॾा हुया सिंध परस्त जेके वरी असांजा नंढा आहिनि उहे आहिनि मतिलब परस्त सम्झे थो मां नालो न खणंदुमि बेईमान मूंखे छा आहे न त वरी मूंखे ख़ानदान में मुंहिंजे धंधे खे ऐं मूंखे हक़ीर ॼाणियो वेंदो आहे चवंदा आहिनि हे माना 2 नंबर माण्हू आहे अब जे तव्हां 1 नंबर आहियो त तव्हां कयो छा आहे मूंखे त ॿुधायो असां त पंहिंजे ज़बान साईं कंहिंजे हक़ में ॻाल्हाइण बि वॾी ॻाल्हि आहे तव्हां खां उहो नथो पुॼे असां त ईअं माण्हुनि खे ज़ल्लू कयूं वेठा आहियूं पेकू खोलियोसीं पेकू पीतोसीं वियो नशनि जो अलाए कहिड़ा कहिड़ा नशा आहिनि असांखे त नालनि जी बि ख़बर न आहे अलाए कहिड़ा कहिड़ा नशा आहिनि त फहद कुरैशी कहिड़नि कहिड़नि नशनि सां वाक़फ़ियत रखे थो भाई नशा त हाणे मुख़्तलिफ़ आहिनि सम्झई मां महिनत जो नशो न कंदो आहियां जो चर्स ठाहियां या भंग पियां हीअ केरु करे महिनत यार अधु रस्तो त माना महिनत में ई तबाह थो थी वञे असांजो सुकून आहे बाटली खोला और टिका दिया हाणे बाटली वारो नशो कंदा आहियूं ॿियो कोई न कंदो उन खां अलावा को बि न कंदो कुझु बि न नीट एंड क्लीन हुनखे वरी इहो अलाए कंहिं कन में विधो आहे त तव्हां मके जा आहियो पर हुनखे इहा ख़बर न आहे त मके जा काफ़र आहियो
सम्झे और मोमिननि में ख़ुशि आहिनि हुननि खे लॻे थो मके खां कुरैश आहियूं माना पैगंबर जे खानदान जा मके जा मुस्लमान आहियूं सम्झे हुनखे ख़बर ई न आहे त ॾाढो इब्ने मुलजिम हे इहे हुया ईअं पोइ मां पेशो सुञाणे वरितो मां जानी ॻाल्हि कई मां सिधी सम्झे थो यज़ीद जे पुट बि तख़्तु न खयो छाजे करे हुनखे इमाम जे खून जी धप पई अचे यज़ीद जे पुट हे हरू भरू पाण खे माना मके जा कुरैश था सराइनि ॻाल्हि न ॻाल्हि जो मूं चयो त मके जा कुरैश आहियूं मां पंहिंजो धंधो कंहिंजे करे बि न बीहारींदो आहियां ॻाल्हि आहे सिधी माइट मिट न रखो मूंसां मूंखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए हा मुनाफ़िक़त जे रिश्तनि खां माण्हू अकेलो भलो आहे मां न चयो आहे कंहिं बुज़ुर्ग चयो आहे नालो नथो खणा थो त मां हालत हुन में मौजूदु न आहियां जो हुन पीर जो नालो खणा आहे त सभिनी जो शेर ख़ुदा कि फ़हद कुरैशी खे चांस मिले थी विथ रूबी अली त तव्हां रूबी अली सां ड्रामो करण जे लाइ छा ऑफर या क़बूल कंदो या न कंदो ड्रामोनि में अगरि तव्हांखे ऑफर अचे थी इहो त हो मिसाल थी वियो मीनाक्षी शिशाद्री न आहे जेका घातक फिल्म में नचंदी थी बदन में चांदनी अदा में रागनी उनखे ॼण माना तूं सम्झ त अमरीश पुरी सां गानो चोराई मूंखे विलनेस रोल सेट कंदा आहिनि हीरो खे कहिड़ो मज़ो आख़िरी 15 मिंटनि में विलन खे पादर हयईं माना हुन फिल्म पूरी कई हे 2.5 कलाकनि में असां जेको हीरो जी मां भेण हिकु कई आहे उहो विलन खे सम्झ नथो अचे विलनेस रोल मुंहिंजो माना सम्झो माना क्लियर आहे हीरो जो रोल तव्हां ते फिट नथो बीहे शिकिल न आहे हीरो जी यार मां ॾिस न हाणे मुंहिंजो कारोबार तूं त ज़ाती दोस्त आहे तोखे हर शइ जी ख़बर आहे इंटरव्यू में ॿुधायूं न तव्हां त वरी सेक्सी ऑडियंस बि आहिनि न असांजूं हुनजे करे वरी हाणे तोखे लॻे थो मां को शराफ़त जा किताब खणी ऐं निकिरां त मूंखे पाड़े ॿियो कुझु नज़र न ईंदो दरवाज़े मां बुजा नज़र ईंदा अड़े हे किताब खणी थो वञे बाक़ी हुन जाइ ते मां को आधियो बाधियो खणी थो वञा या हे हो ॿियो टियों त पोइ चवंदा अच्छा आदमी आहे विलन खे कॾहिं चइबो आहे त तूं हीरो यारो न कर ॿुधाए मूंखे व्लॉगिंग वग़ैरह जो आहे इरादो अॼुकल्ह सोशल मीडिया ते व्लॉगिंग ट्रेंड हले पियो त तव्हां व्लॉग जे तरफ़ छो न पिया अचो तव्हांजे अंदरूनी सिंध में खोड़ माण्हू आहिनि जेके तव्हांखे चाहिनि था व्लॉग जे तरफ़ छा इरादो आहे यानी व्लॉगिंग जे लाइ कैमरा खपे भली 5-8 लख ख़र्चु खपे दिलि चवंदी 8-10 लख किथां मिलिया चवंदा त कैमरा वठूं हे हो पोइ जेसि ताईं कैमरा जे दुकान ते वेंदा आहियूं न त अंदरि में कमी न आहे चवंदी यार घुते ते वञ हेॾे न वञ सम्झो पोइ घुते ते भॼी वेंदा आहियूं कैमरा जी खिटखिट खां परे आहियूं पोइ व्लॉगिंग में पंहिंजो माना शऊर हिन जे करे न आहे माना महिनत केरु करे यार महिनत कई न आहे अच्छा हा धंधो भलो हले थो 4-5-8 हज़ार मिलंदा डेली खाया पिया और खिसक गए बाक़ी माना कमु हले थो त पोइ ज़रूरत कहिड़ी आहे गामू थी वियो या ॿिया जेके बि सोशल मीडिया जा सना सुका स्टार असगर कोसो ॾंदन वॾनि वारो इहे आहिनि शरीफ़ माण्हू शरीफ़ स्टार इन्हनि जो माना धंधो दारो मदार हिन मीडिया ते आहे हाणे मां मीडिया ते डिपेंडेंट आहियां कोन मां हिकिड़ो न्यूट्रल हरामी आहियां मां न्यूट्रल धंधो हले थो त मां वरी हिननि जे हिसाब सां न आहियां जो मां हिननि जे हिसाब सां हलां शरीफ़ स्टार बि आहिनि त हरामी स्टार बि आहिनि न हाणे कुझु ॾींहं पहिरियां मां नालो नथो खणां हुन माईअ जी वीडियो वायरल थी सऊदीअ में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त वेठो हुनजी वीडियो वायरल कई ठीकु आहे नालो मां नथो खणां वधीक पाण सोशल मीडिया जा माण्हू शरीफ़ माण्हू बि आहिनि हर कंहिंखे वायरल वीडियो ॾिसण जो शौक़ु आहे उन माईअ मूंखे फ़ोन कयो हुयो वॾी रोए पई बा त मुंहिंजी वीडियो वायरल थी मां चयोमांसि ॻाल्हि इहा ॿुध माई सुभाणे गुई कॾहिं मां सोशल मीडिया ते वीडियो वायरल कयां मुंहिंजी गुई में कहिड़ा सिंग आहिनि जेके ॾिसी ऐं तव्हां माना यार दुरानी तूं का नई शइ ॾिठी आहे ॿुधायो साईं मूंखे त इन जे करे माना सोशल मीडिया जो रुझान जेको आहे शरीफ़ स्टार खे वॾो माना तंग कंदो हूंदो हाणे जीअं होजमाले जो जेको होस्ट हुयो आमिर साहब उहो मुंहिंजो दोस्त आहे अच्छा उनजी का वीडियो वायरल थींदी आहे आमिर शाह हाणे पर्सनालिटी आहे सुठो माण्हू अॼु ताईं मां हुन लाइ वीडियो वाइस न ठाहियो आहे छाजे करे उहो मूंखे पसंदि आहे मुंहिंजो दोस्त बि आहे पोइ उनजे करे हाणे उनजी का वीडियो वायरल थिए उहो घुते तां शराब वठंदे पकड़िजी पए केॾी वीडियो वायरल थींदी मां त डेली वञी वठां वायरल हे लाड़काणे जो साफ़ ई थी अलाह साईं हुनखे जनत नसीब करे जेको गुज़ारे वियो गुते ते बीठा हुआसीं उहो आयो चई मां ॾिसो हे रमज़ान में बि गुतो खुलियो वियो आहे हीअं हूअं मां चयोमांसि हिकिड़ो सब्र कर मां सिगरेट पियो फूकियां मां सब्र कर ॿ खणी टिकाए ॾेखारियो मां हाणे भर न बाबा असां हिते मिलंदासीं न यार असां हिकिड़ो कमु को मां घुराए तस्वीर टोपियूं खपाईंदो आहियां रेशम गलीअ में जाए जनाबाग चौंक ते ॿुधाए त सही जेको आहियां सो आहियां लिकायां छो माण्हुनि में हूंदी थी स्टार्स जेके थी वेंदा आहिनि उहे पंहिंजी बुरायूं लिकाईंदा आहिनि हाणे मुंहिंजूं बुरायूं ॿिए तां ॿुधी वायरल कयो तव्हां वरी ज़लील थिया मां तंहिंखां मां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयो आहे न भाई जेको आहियां सो आहियां उसमें क्या है अच्छा फ़हद कुरैशी जी तालीम छा आहे केतिरो तालीम याफ़्ता आहे
बीकॉम कॉमर्स कॉलेज बीकॉम 2 रिज़ल्ट न खईंसीं चीटिंग कंदो हुउमि मां दिलि ते मां बोर्ड वारनि खे पहिरियां ई चई छॾियां हा मूंसां नाटकबंदी न कजो चीटिंग मां कंदो हुउमि पंहिंजी दिलि ते बीकॉम 2 रिज़ल्ट खईं कोन छो त जीअं ई बीकॉम 2 में आयासीं माना धंधे में लॻी वियासीं ख़बर अथई कहिड़ो धंधो अच्छा त उतां जो पैसो कमायो त इहो कागज़ केरु खणंदो वठे यार इहा डिग्री आहे हा धूड़ विझे थो हा कयो छा हाणे पंहिंजो कारोबार हले थो पियो शुक्र आहे अलाह जो खाऊं पीऊं था इज़त सां घुमूं था अछो लटो पातियूं वेठा आहियूं गिलेमर थी हांजी गिलेमर पायूं वेठा घुमूं था 2-3 हज़ार जेब में पिया आहिनि दोस्त यार खे चाहिं पिया ज़िंदगी हले ॿियो कहिड़ी ज़िंदगी आहे भला फ़र्श त न थींदी न तूं पंहिंजे प्रस्तारनि लाइ पंहिंजे चाहींदड़नि लाइ कुझु आख़िर में मैसेज ॾियणु चाहियो था जेके चाहिनि था उन्हनि खे चाहियूं था जेके नफ़रत कनि था त कंदा रहनि उहे कंदा रहनि फ़र्क़ु त कोन थो पए हुनजी ॾिस न जेको जॾहिं नफ़रत कंदो आहे न मां ओॾो मज़बूत थींदो आहे सही पोइ पंहिंजो हुजे धारियो हुजे थी वियो फ़हद कुरैशी जंहिंसां असीं ॻाल्हि ॿोल करे पुछियोसीं तफ़सीली इंटरव्यू वरितोसीं फ़हद कुरैशी जी लाइफ जे अबाउट ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में इंट्रस्टेड आहे कहिड़ा कारोबार आहिनि सॼो डिटेली इंटरव्यू तव्हां वॉच कयो वधीक मिलंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु नए इशू सां गॾु